मां तुझे करे लाइव ते आयो आ तो मुखे घुरायो आ पर मां तो ॻाल्हाईंदुस कोन। हिम्मत न थी थे पंहिंजे पाण खे मारण जी, पर अफ़सोस मूंखे ही कदम खणणो थो पवे। छोरनि सां इश्क न कजो, मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदुसि। छा आहे छोरा, छा मसलो आहे? असांखे सदाई धोखा अंदरि इश्क में ख़ुदकुशियूं कंदो आहे। हथु कर परे थी मां कंदमि। वेठ वेठ, छा मसलो आहे? वेठ, छा मसलो छा आहे? हाँ सम्झाए मूंखे, छा मसलो आहे? असांखे सदाई इश्क में धोखा था मिलनि, असां सां वफ़ाई को था कनि छो? मन हाणे तूं ॿियो छोरो ई सिंध जो जेको ई फेसबुक ते पाए पाण खे रेवार जी लाई मारींदे। हा मारींदुसि नी पाण मारींदे, कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी ज़िंदगी आहे। अरे फ़ाइदो कहिड़ो? तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ाइदो कहिड़ो? नुक़सान कंहिंखे आहे? हुननि खे ख़बर पवे नथी त हुन जे लाइ मौत ॾेई छॾी, पंहिंजे पाण खे मारे छॾियो आहे। दिमाग़ ख़राब थियो अथई, हिकिड़े छोरे खसी छोरे लोंडे जे करे तूं पंहिंजे पाण खे मारी। ख़बर अथई ज़िंदगी जी क़ीमत केतिरी हूंदी आहे? पंहिंजे माउ पीउ खां पुछो अथई तूं मरी वेंदे छा थींदो? हाँ छा थींदो? लटा लाइ वींजारे पूरे ईंदे छा थींदो ॿियो? यार सुधरो, अल्लाह अल्लाह करे ॿुध ॻाल्हि ॿुधी ज़ैनब ते ॻाल्हि आई कीअं अथई फेसबुक ते लाइव ख़ुदकुशी कयां त तूं छोरो मिली वेंदो मूंखे न। मूं ॿ टे ॾींहं पहिरियां वीडियो ॾिठो, हुन में ईअं फकराई कयो आहे। पोइ हिकिड़े ईअं धूड़ पंहिंजी पोइ पंहिंजो जीअं सिंधीअ में चइबो मुंहुं ते कार हिमल लाई तूं मन लाईंदे। सोशल मीडिया आहे इहा, पुट सोशल मीडिया आहे, हिते माण्हू सबक़ सिखंदो आहे। अॼुकल्ह जेको सिंधियुनि खे हक़ मिले थो पियो इन शइ जे करे थो मिले, सम्झ में आई ॻाल्हि? ऐं तव्हां बल्कि मोबाइल ॾी साण खणी जीअं रेवालो रखी बसि आवा तव्हांखे असां इश्क आई छोरनि सां इश्क आई हर शइ ईंदी आहे। इश्क में छोकिरे ते फाथो आहे, मरी वञे छा थिए? तूं जहिड़ो खणी बसि ईअं घर वञी थोरो लटा लाए कफन पाराए खणी पूरे अची छा थी? यार सुधरो, हेॾे ॾिसो माण्हू था ॿुधो ख़ुदकुशियूं न कयो, हेॾे ॾिसो अलाह खे मुंहिंजो ख़ुदकुशियूं न कयो। हिकु छोरो छा हिकिड़ो वियो ॿियो ईंदो, टियों वियो चोथों ईंदो। तव्हां जंहिंजे करे ख़ुदकुशी था कयो छा तव्हांखे कहिड़ी ख़बर? अॼु तव्हां सां गॾु कल्ह ॿियो को लोंडो हुनखे वठी हेॾे होॾे घुमाईंदो वञे। इश्क न बसि हिकिड़ो सबक़ ॾियणु ॾे मूंखे सिंधी ॿारनि खे हिकिड़ो सबक़ ॾियणु। कल्ह हिकिड़ो केस थियो आहे, हुन खां पोइ अॼु वरी ॿियो केस थियो आहे। माना हिकिड़ो स्टाइल ठाहे हलियो त बाबा फेसबुक ते लाइव अची पंहिंजे पाण खे यानी कम लाहे छॾियो, तव्हां छोरो मिली वेंदो। कीअं छोरो मिलंदो तव्हां? सुधरो कुझु यार, पढ़ियल लिखियल नौजवान हो, सिंध जा मैट्रिक पास हो, ग्रेजुएट, वॾियूं वॾियूं डिग्रियूं तव्हां वटि पयूं। कुझु सुधरो पंहिंजो न त पंहिंजे माउ पीउ जो कयो यार। यार पोइ तुंहिंजा कुर्ब आहिनि, तो मुंहिंजी जान बचाइनि त मां पंहिंजी असली ज़िंदगी खे विञाए रहिया ॿुधारा। घणा छोरा खपनि? कदम खणा पियो, अचे कदम हली हलियो, छोकिरो माण्हू छोरा जेके वरी